वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सीनत या सुठी ॻाल्हि न आहे त तूं गैर मर्द सां किथे ॿी ॻाल्हाई। पंहिंजी हद में रहंदी कर। गामू ॾिस, तुंहिंजो को बि हक़ न आहे जो तूं मूंखे रोकींदो त मां कंहिंसां ॻाल्हायां थी कंहिंसां नथी ॻाल्हायां। तूं थींदो केरु आहे मूंखे रोकण वारो? मां केरु थींदो आहे? तूं मुंहिंजे अबे जी थी, हे अमर जी धीअ आहीं। मुंहिंजो त हक़ ठहे थो न। हा, बाक़ी इहो न ॿुधाईंदे त मां तुंहिंजी छा थियां? तूं मुंहिंजी छा थी छा चइबो आहे, छा चइबो आहे? हा भेण ई ॿियो छा? हा त पोइ हद में रहंदो कर, सम्झई? इहा ॻाल्हि न कंदी कर। हद कहिड़ी आहे? घर में को हदूं विराइबियूं आहिनि छा? बस हाणे बस, मूंसां घणो मथो न हण, वञी पंहिंजो कमु कर। पर पंहिंजो कमु करणु केरु थो ॾे? ऐं ॿी ॻाल्हि, आईंदा मां तोखे कंहिं गैर मर्द सां न ॾिसां। इहा सुठी ॻाल्हि न आहे। उहो गैर मर्द न हो, उहो हिकिड़ो लेखक आहे। बहरहाल तोखां त सुठियूं ॻाल्हियूं पियो करे। बाक़ी असां ख़राब ईअं न? छातियों खे खोले ॾिसी। साजन, चांड्रो की तुंहिंजी भेण आहे, उनखे चङी तरीक़े सां सम्झाए ऐं शादीअ जे लाइ राज़ी करींसि। मूंखे पूरो यकीन आहे त इहो छोकिरो चांड्रोकीअ खे ॾाढो ख़ुशि रखंदो। तोखे भला एतिरो यकीन छो आहे त इहो शामिर ख़ान अदी चांड्रोकी ख़ुशि रखंदो? मूंखे माण्हुनि जा चेहरा सम्झ में ईंदा आहिनि। चेहरनि जे नक्शनि खे सम्झणु मूं अदा खां सिखियो आहे। अदा चवंदो आहे माण्हुनि जे चेहरनि मां माण्हुनि जी नस्लनि जी ख़बर पवंदी आहे। इहे महारतूं माण्हुनि मां हाणे हली वयूं। इंसान हाणे मशीन जो मोहताज आहे। ऐं हिन मोहताजी माण्हुनि खे हीणो ऐं कमज़ोर करे छॾियो आहे। ॼण माण्हू प्लास्टिक जा गुॾड़ा हुजनि, इंसानियत ऐं एहसास माण्हुनि मां ख़तम थी वई आहे। शहरनि में त सफ़ा कम लथल आहिनि, और बि पाण कुझु अञा माण्हू आहिनि। ॻोठ जा छोकिरा जेके नेट मोबाइल हलाइनि था, उन्हनि ॿुधायो त हाणे मर्द नकली मायुनि सां शादी कंदा। उहे ॼण ॿार ॼणी ॾींदियूं। तौबा, आख़िरी वक़्तु आहे, को शैतान अञा लाइ कहिड़ा करतब ॾेखारींदो? इहे शैतान जा करतब न, पर साइंस जा कमाल आहिनि। अञा अलाए छा छा इंसान खे ॾिसण लाइ मिलंदो। हाणे अहिड़ियूं ई शयूं अची वियूं आहिनि जो मूंखे हैरत न आहे वठंदी, बल्कि मां इन ॻाल्हियुनि खे नॉर्मल वठंदो आहियां। हिकु ॻाल्हि चवां साजन, मां हाणे ॾाढी ख़ुशि ऐं मुतमइन आहियां। अदा जेकी मुंहिंजे मुस्तक़बिल लाइ ख़्वाब ॾिठा हुया, उन खां वधीक मूंखे मिली वियो आहे। हर माण्हू जो पंहिंजो नसीब हूंदो आहे, तख़्त बख़्त जो मुहताज हूंदो आहे। इहो मुंहिंजो को कमाल न आहे। अदा सोडा अकेले बीठो ही ख़ैर त आहे? हा यार कामू, ख़ैर आहे। सोडा अॼु न मूं ज़ीनत खे हिकु गैर मर्द सां ॾिठो आहे। त पर्दो न लिहाज़ कीअं पे ॻाल्हाई, छिक छिका लॻी पई हुयसि। तूं ही छा थो चईं? हा सोडा, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। नूर भटारे कसम आहे, हिकिड़ो पहिरियों दफ़ो थोरी आहे। ॻोठ जा माण्हू हाणे असांखे खिलनि था, असांखे मयारियूं था ॾियनि त छोकिरी बिना पर्दे जे घुमंदी थी हुते। ऐं वरी चवनि था त गैर मर्दनि सां बि कचहरियूं थी करे। इहा फज़ीलत आहे सोडा? ज़ीनत ईअं नथी करे सघे। ॻाल्हि ॿुध कामू, जेकॾहिं कूड़ ॻाल्हाए न पोइ सम्झे थो। सोडा इज़त कंहिंखां बि हज़म न थींदी आहे, ऐं उहो कॾहिं तुंहिंजो घर कोन करे सघंदी। अञा बि वक़्तु न अथई, टाइम अथई। फ़ैसिलो सॼो तुंहिंजे हथ में आहे, न त इहो तमाशो सॼो ॻोठ ॾिसंदो। ज़ीनत मुंहिंजी मोहबत खे धकयो आहे। मां ज़ीनत को हाणे पाणे सां वठंदुसि। मूं त पंहिंजो फर्ज़ निभायो, हाणे तुंहिंजी मर्ज़ी। पर ॿुध, देरि न कजां न त कमु वहूं थी वेंदई। ॾिस कामू, मां हिन मामले ते सॼी जांच कयां थो। जेकॾहिं ॻाल्हि कूड़ी निकिती न, ऐं मां सॼे ॻोठ को बि छा कंदुसि, पोइ अहिड़ी सज़ा ॾींदोमांइ जो यादि कंदे। हा हा, इहो त तोखे हक़ आहे, भले मोचड़ाइण जी ॻाल्हि कूड़ी हुजे त। आऊं त चवां थी, जेकॾहिं सादगी सां निकाह थिए थो त पुराणियुनि रीतुनि रस्मूं करण जा ख़फ़ा छो कजनि? अच्छा, इहो 7 ॾींहं छोकिरी खे क़ैद करे विहारिजे, हा? मुंहिंजे ख़्याल में इहा सही ॻाल्हि त न आहे, सो बि अहिड़ी गर्मीअ में। तौबा तौबा, आऊं त चवां थी सादगी सां निकाह करे छॾिजे बस। तूं सही थी चवें, उहे रीतूं रस्मूं करे वठूं, बाक़ी ॿिए त ॻाल्हियुनि खे छॾियो। ऐं ॻाल्हि ॿुध, यकीन कंदे न ॾाढी ॾिनल आहियां। किथे तव्हां ॿई पीउ धीउ इहो सम्झो
त आउं सड़ा पई पचा पई इन करे तव्हांखे ये रस्मूं करण नथी ॾियां, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे हा। पापुल तूं अगरि दिलि में हसद न रखंदी न त असांखे पंहिंजे वर्ता मां हसद छो महसूसु थींदो? ॿुधाए मूंखे। हाओ साईं, तव्हां ॿई कश्यप जे दर्जे ते पहुतल आहियो। वाह, त मिंट में माण्हुनि जे दिलि जा हाल ॼाणे था वञो। पापुल हे जेके इंसान जे चेहरे में अलाह अखियूं ॾिनियूं आहिनि न, उहे सभु कुझु ॿुधाए छॾींदियूं आहिनि। असां सभिनी जे मुंहं में अखियूं चुगलखोरी जो कमु कंदियूं आहिनि। तूं जूअ जेके ॿोलियूं आहिनि न, इहे मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहिनि। बाक़ी इहो तूं यकीन रख, ज़ीनत खे पंहिंजी धीउ सम्झी घर मां रुख़सत कंदसि। ॾे त हाल वालो, हा ही केरु तूं हिते? ऐं हिते असांजे ॻोठ में छा थो करी? मां हिकु लेखक आहियां, कोठाणी ज़िंदगी ते लिखणु थो चाहियां। बाबा जेकर तूं लेखक हुई न, वञी शहर वञी लिखो। हिते असांजे ॻोठ में बि हिमायन सां बि तो कचहरियूं करी। हा भाउ, मां तव्हांजी ॻाल्हि सम्झुसि कोन। मुंहिंजी नियत साफ़ आहे, बसि हितां जे रिवायती माण्हुनि खे सुञाणण पियो चाहियां। मूं तव्हां सां बदतमीज़ी बि न आहे कई, मां हिते सम्झण आयो आहियां। जेकर तोखे घणो शौक़ु आहे न ॻोठ जी ज़िंदगीअ ते लिखण ऐं उन्हनि खे सम्झण, त ॻाल्हि ॿुधो, असांजे ॻोठ जा जेके मर्द आहिनि न, उन्हनि सां मिल, उन्हनि सां कचहरी कर, त कुझु हासिल बि थिए। बाक़ी न करे ॻोठ जे माइनि सां ॿीहर ॾिठो माए त घटि कोन कंदो माए। थोड़ो नालो अथई, थोड़ो मुंहिंजो, सम्झई? मां तव्हां सां इज़त ऐं अदब सां पेश अचां थो। मां तव्हां सां बेअदबी न आहे कई, बसि रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जे बारे में कुझु सवाल करणा हुया। जेकर तोखे पुछणो आहे न, त बाबा सॼो उतां कोन अचो उते असांखां पुछा कर। मगर जेकर ॻोठ जे गेटनि में बननि में बि के माइनि सां बि कचहरियूं कंदे त को शरीर न जा ॻोठ वारो। हा ठीकु आहे भाउ, मां ख़बरदार रहंदुसि। उहो मां शमीर ख़ान जो महिमान आहियां। हाणे ॻाल्हि ॿुध, छॾियां तोखे सिर्फ़ु हिन जे करे थो त तूं शमीर ख़ान जो महिमान आहीं। जेकर ॿीहर तोखे ॻोठ जे कंहिं छोकिरे सां ॾिठो माए न, त घटि कोन कंदो असां, सम्झई? वो बि जहिड़ो जवाननि सां ठहंदो आहे। हींअर मुल्क में मूंखे कहिड़ो ॾिसण ई नथो अचे जंहिंसां मां जहिड़ो कयां। पुराणे टाइम में गामड़ खान बि वॾो झेड़ेकार हो। इहे धाड़ेल, इहे झेड़ेकार सभु मूंखां ट्रेनिंगूं वठंदा। पर वक़्त खे अलाए छा थी वियो आहे जो हींअर मां पाण डिॼंदो थो था। खिली छा थे तो पुछड़ा? जीअं मां ईअं तो खिलण शुरू कयो आ। वो बि कार्टून ॾिसी खिल रही थी न। धूड़ थे बूथ में मां तोखे कार्टून थी लगा। तू का मलका है मिस्र या यमन जी रानी है या मथा का हूर लई है या कोकाव जी का परी है। तुझी केड़ी गाल कजे? हां पाड़ियारा मुखे बुधायो तुझी केड़ी गाल कजे को सिज जो कीड़ो है। हाने चुप कर, कलो के पोड़े वाली हालत ना क्या है। मां बुत मां बेजार लगी पई है आई हिन जो वरी ट्रिक ही खत्म न तो थे। जीनत तो के खबर आ मुखे खिल केड़ी गाल जे करे आई आ? तू तो बुत मां बेजार दी लगी कुंवारी एडियूं जीवन। तू तो हींअर वनवा में वेठल हुजी आ, ॿाहिरि पे रुलन थी वत। हाँ शायद तो सही तो चई। इए तो लगे जो निकाह वारे डी भी बाबू मुखे के कम खां बांधो ही कोन छडींदो। चवंदो ढोरन के घा दे, मानी पचा, बुहारो दे, पो वनी सुहाग जो जोड़ो पा। इहा त नाजाइज़ आ। मां हींअर ई वञा थो पंहिंजे नकली बाबा ऐं असली अमड़ फापूअ ॾे त बाबा एॾो ॾाढ न कयो, ज़ुल्म न कयो। ख़बर तो अॻिते तव्हांखे मुंहुं ॾियणो आहे, पोइ हिते केरु सोचे ई नथो। रुगो न्याणियुनि सां ज़ुल्म, रुगो न्याणियुनि सां। असांजो त केरु सोचे ई नथो की शादी करियूं थी। अच्छा नागा मण जॾहिं उन्हनि जे दिल में पाण मुरादो ख्याल न आयो त चवण जायो आ। तो मुखे थोड़ी देर या ॻाल्हि यादि ॾियारी न, मुखे दुख थियो, पर उहे बि मां दुखनि जी ॾाढी आहियां। जेकॾहिं मुंहिंजी अम्मा जी अहिड़ी हुजे हा न, पोइ तो ॾिसी आ कीअं मुंहिंजो रस्मूं पूरियूं थियनि हा। न ज़ीनत ॿियो न जेके बि रस्मूं आहिनि न मां पाण सभु पूरियूं कंदुमि। मां जो दुनिया मां वेठी आहियां ऐं ॻाल्हि कयमि किण न अचे ए पापो किथां आयो? मूं जेतिरो तोखे रोकियो
तोखे मुझी गाल समझ में ना आई ना वरी भी तो शमीर जी हाजिरी वनी भरी तोखे किथां ख़बर पई शमीर त बक़दा ज़िक्र कोन कयो हूंदो तू छा तो समझी तो मूंखे ख़बर न पवंदी या ओसे पासे के मुंहिंजा माण्हू न आहिनि छॾियल शमीर ते नज़र रखण जे लाइ ऐं तुंहिंजी आसरे ते मां पंहिंजी ज़िंदगी दाव ते नथी लॻाए सघां मुंहिंजी राणी तोखे जेका मुंहिंजे मुतालिक़ ख़बर मिली आहे न इहा दरअसल ग़लति ऐं बेबुनियाद आहे शमीर जे तोखे क़तल करण जो को बि इरादो न आहे वरी हुन को मूं ते हमिलो करायो आहे इहा चाल बिजार ख़ान जी थी सघे थी सरदार बिजार खाने के भला कहिड़ो लाचार आहे जो मूंखे मारण जी हू कोशिश कंदो मूं पाण मथां थियल हिन हमले जी ॻाल्हि कई अच्छा सही शमीर मां तोखे को बि ख़तरो न आहे बल्कि हू त शहरोज़ खे बि आज़ादु करण जी ॻाल्हियूं पियो करे तूं शमीर खे सम्झण में ग़लती करे वेठो आहीं शमशू बसि हुन जी मिठी मिठियूं ॻाल्हियूं ॿुधी करे ऐं तूं हुन ते इतबार करे छॾियो हू लोमड़े जो गोश्त खाई वॾो थियो आहे शमशू भले हू लोमड़ी जो गोश्त खाई वॾो थियो हुजे ऐं नाश्ते में शींहं जा आना पंहिंजो हुन में छा तोखे हुन मां को बि ख़तरो न आहे रुख़सार जाने मन शमशू जेकॾहिं नाराज़ न थी त हिकिड़ी ॻाल्हि चवां तोखे मां चओ मुंहिंजी पोपरी चओ ज़रूरु चओ मां तोखां नाराज़ थियां न वाह ईअं कॾहिं थी नथो सघे तूं विकाम जी त कोन्हे पियो आहीं शमीर वटि ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं बि करे रुख़सार वेरी सैड यार वेरी बैड तोखे शर्म अचणु घुरिजे शक ऐं जज़्बात में तो मूं ते एॾो वॾो इल्ज़ाम हणी छॾियो हाणे पंहिंजा रस्ता धार आहिनि हेलो केर रही किथां जो आई हिन तरह जो तो कोन आई मासी मुंहिंजो नालो बासित आहे मां शमीर ख़ान जो महिमान आहियां हा बा शमीर ख़ान असांजो नओं सरदार अबा तूं लॻी तो सफ़ा शहरी पियो पर तूं हिते छा पियो करी मासी असुल मां शहर मां आयो आहियां मां हिकु लेखक आहियां ॻोठ जी ज़िंदगीअ खे लिखण पढ़ण ऐं महसूस करण आयो आहियां हो भई वाह बा लेखक लॻी पियो पर तुंहिंजे इहे जेको मथे में ॻोठ जी सॼी फिल्म ई हलंदी हूंदी पर हिकिड़ी ॻाल्हि पुछी मूंखे शक थो पए तूं उहो ई आहीं न जंहिं ज़ीनत खे रस्ते में तंग कयो हो चढ़ाइसि पियो न न मासी तव्हां ग़लति सम्झो आहे मां ज़ीनत खे कोन थो सुञाणा अब आई हा ॻाल्हि त सॼे ॻोठ में ओ ईअं बाहि वांगुरु पकड़जी वई आहे को नओं छोकिरो आयो आहे ॻोठ में उहो ज़ीनत जे अॻियां पोयां फिरे थो हाणे बसि तूं बि मुंहिंजे साम्हूं अची वई मूंखे अलाए छो पक थी बीठी आहे त उहो तूं ई आहीं मां सिर्फ़ु लिखणु आयो आहियां मासी जेकॾहिं सच पुछो न मां हिन ॻोठ जी ज़िंदगीअ मां ॾाढो मुतासिर थियो आहियां हिते जा माण्हू उन्हनि जूं मोहबतूं उन्हनि जा ॾुख सभु मां कागज़नि ते आणणु थो चाहियां अब लेखक लॻी पियो जेकॾहिं सचो पचो लेखक आहीं न तोखे आऊं थी ॿुधायां अब हीउ जेको असांजे ॻोठ अथई न वॾियूं कहाणियूं अथई हिते वॾा किस्सा अथई हा ॿ टे कहाणियूं त आउं बि तोखे ॿुधाईंदुसि जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾींदव त शुरूआत तव्हांजी कहाणी खां कयां अब पोइ हीअं कर मूंसां गॾिजी हल घर हल चांहि जो कोप बि पी ऐं पोइ तोखे पंहिंजी कहाणी बि ॿुधायां अब वॾा किस्सा अथई वॾा किस्सा आहिनि हा मासी असुल में मूंखे ॻोठ में थोरो कमु आहे बाद में मां तव्हां वटि अचां थो तव्हांजो पुटु गामू नज़र नथो अचे गामू इहो पसंदि को वञे गामू खे सुञाणी थो छा हा मासी सॼे ॻोठ वारा गामूअ जी ॻाल्हि करे रहिया आहिनि रुखसार बेगम जो आशिक शमसू वो मूंसां मिलण आयो हो हा इन ॻाल्हि ते उन्हनि जे विच में तकरार हले पियो तकरार कहिड़े हवाले सां रुखसार बेगम जो ज़ोर हुयो त शमशू तोसां मिलण न अचे सबब दरअसल मूं रुखसार बेगम जी दिलि में हिकु वॾो शक विधो हुई त हू तोसां मिलंदो न त शायदि विकामजी वेंदो वेरी गुड
हाणे हू मूंसां मिली वियो आहे, हाणे हिन ॻाल्हि ते जहिड़ो थी सघे थो। छा चई? जहिड़ो थी सघे थो? शामिर खान कंफर्म सम्झ त जहिड़ो न पर झगड़ो थींदो, ऐं जेकॾहिं जहिड़ो या झगड़ो न थियो त मां कराईंदुसि, शेरोज़ खान कराईंदो जहिड़ो। रुखसार बेगम बि यादि कंदी त कंहिंसां पलो अटकियो अथसि। मुंहिंजी ख़्वाहिश सिर्फ़ु एतिरी आहे त हिन ॾाइण मई खे हिन मिल्कियत मां हिकिड़ी पाई बि न मिले। मिलंदी बि कोन। हू कानूनी तौर ते ख़ान बहादुर जी बेवा आहे ऐं ख़ान बहादुर जे नाले ज़मीन जो हिकु वैसो बि न आहे। हू कानूनी तौर तोखां हिसो घुरी सघे थी, छो त तूं ख़ान बहादुर जो पुटु आहीं ऐं तो वटि छा आहे? फेंगो बस। तुंहिंजी सभु ॻाल्हि सही आहे, पर चवंदा आहिनि त ज़ख़्मी नांग सभ खां वधीक ख़तरनाक थी वेंदो आहे। मूंखे ख़बर आहे, सभु ख़बर आहे त केरु केतिरो ख़तरनाक आहे, सो तूं हुन ॻाल्हि जो उठको न कर। तुंहिंजी मर्ज़ी आहे, मूं त तोखे ख़तरनाक सिचुएशन खां आगाह करणु पियो चाहे, वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। मां तुंहिंजे हिन जज़्बे जो क़दुरु कयां थो, पर सॉरी यार, माफ़ कजांइ, मां तो ते अंधो एतबार नथो करे सघां। मूंखे ख़बर आहे त तूं अखियूं बूटे बि मूं ते एतबार नथो करे सघी, पर यादि रखजांइ तूं मुंहिंजे बाबा जानी जो क़ातिल आहीं। यादि रखजांइ शमीर, तोखां मां बदिलो ज़रूर वठंदुसि। इहो मौक़ो त हिन जनम में मुश्किल आहे, हालांकि ॿिए जनम में केरु किथे हुजे का ख़बर न आहे, बल्कि इहो जनम जनम जो फेरो सिर्फ़ फिल्मी कहानी ताईं महदूद आहे, हक़ीक़त सां जो को बि ताल्लुक़ न आहे। ॿिए जनम जो इंतज़ारु कंहिंखे आहे, हिन ई जनम में मां तोखां बदिलो वठंदुसि, हिन ई जनम में। हा, जेकॾहिं तोखे ज़िंदगी ॿीहर मौक़ो ॾे त तूं इहा पंहिंजी ख़्वाहिश ज़रूरु पूरी कजांइ। हालांकि तोखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾियणी हुई। पोइ भला कहिड़ो फ़ैसिलो कयो अथई दी? मूं शामिर खां जेका सोचण जी मोहलत घुरी हुई, हुनजो टाइम अञा पूरो न आहे थियो बाबा। सवेर मीरा ऐं मल्हार मूं वटि आया हुआ ऐं चवनि पिया त सुठो रिश्तो आहे, ऐं चवनि पिया त चांडो खे इहो मौक़ो न विञाइणु खपे। बाबा साईं, इंसान जेसि ताईं ज़िंदा आहे ते मौक़ा ईंदा वेंदा रहंदा। बाक़ी मां कंहिं हद ताईं शामिर सां शादी लाइ विलिंग आहियां। शामिर बि त सुबुह ॻाल्हायो हूंदी? हा बाबा साईं, उनजी फ़ोन ते अखि खुली। शामिर खे अलाए छो जवाब वठण जी एॾी तकड़ छो आहे? माण्हू ॿिए खे टाइम ॾे थोरो इंतज़ारु कंदो आहे। तूं सही थी चीं थी, तुंहिंजे जवाब रुॻो शामिर खे न, पर असांखे बि इंतज़ारु आहे, ऐं असां सभु चङाई जी उमेद रखी वेठा आहियूं। बाबा साईं, मुंहिंजो ज़हन काफ़ी वक़्त खां मुंतशिर रहियो आहे, उनखे गॾु करण लाइ मूंखे थोरो टाइम घुरिजे, पर इहा ॻाल्हि तव्हां सम्झो कोन था। चांडोगी, तूं बेज़ार थियण खां पहिरें इहो सोच, असांखे तुंहिंजी केॾी ग़लती आहे पुट? हा, पर मां हर सवाल जो जवाब ॾियण ते मुंझे थी पवां। ठीकु आहे पुट, तूं आराम सां सोचे वठ, न मां तोखां पुछंदुसि ऐं न वरी शामिर तोखे कॉल कंदो। बाबा साईं, कॉल भले करे शामिर, तव्हां मना न कजो, पर हरू भरू इहो ज़ोर न रखे त हींअर जो हींअर ॿुधा, शादी कॾहिं करणी। हालांकि आउं अणसिधी तरह उनखे शादी जे लाइ रज़ामंदी ॾेखारे चुकी आहियां। चांडोगी पुट, तोखां स्कूल खोलण वारी ॻाल्हि अलाए छो विसरी वई आहे? तव्हां चयो त तव्हां बिल्डिंग जी सफ़ाई कराए वरिती आहे ऐं ॻोठ वारनि खे बि चई छॾियो आहे त ॿार मोकिले। पोइ भला सुभाणे खां स्कूल खोलिया वञी त ज़हन तब्दील थिए। हिकु जहिड़ी हालत मां तंग अची वई आहियां। मां ॿुधो आहे त तव्हां मूंखे मारण जे लाइ भाड़े जे गुंडनि खे पैसा ॾिना। मुंहिंजे ख़्याल में त तव्हांजे साम्हूं शम्स इहो बम फाड़े वियो आहे। तव्हां खां जेको मां पुछियो आहे उन जो सिर्फ़ु जवाबु
तव्हां किराए जे कातिलनि खे पैसा ॾिना आहिनि या न? इहो कहिड़ो तरीक़ो आहे ॻाल्हाइण जो शमीर? मां को तव्हांजो नौकर या तव्हांजो मातिहत न आहियां जिन अंदाज़ सां मूंसां थो ॻाल्हाईं। तव्हांखे भला मूंखे जवाबु ॾियण में मौत थी अचे छा? मां तव्हां खां हिकु सिंपल सवाल कयो आहे ऐं तव्हां मूंखे सिंपल जवाबु ॾियो, हा या न। जेकॾहिं तव्हां मूंखे मारण जे लाइ माण्हू मोकिलिया आहिनि त छो मोकिलिया, ऐं जेकॾहिं तव्हां नाहिनि मोकिलिया त बसि अलाह अलाह ख़ैर सलाह। बाबा मूंखे इहो ॿुधाए त तूं आहीं कहिड़े बाग़ जी मूड़ी, हिकिड़ो तुरम खानी जो मां तोखे माराईंदुसि? मूं अहिड़ी का बि कोशिशि कोन कई आहे। या त तव्हांखे ख़बर हूंदी त तव्हां माण्हू छो मोकिलिया आहे, पर हक़ीक़त इहा आहे त माण्हू तव्हां ई मोकिलिया आहे। चवण छा थो चाहीं? हाँ, को सबूत, को गवाह अथई? गवाही उहे तव्हांखे पाण ॾींदा, पर यूअर काइंड इंफॉर्मेशन त उन्हनि ॿिन्ही खे मूं पाण वटि क़ैद करे रखियो आहे। ही त कब ख़राब थी। मीरल पाण त कम जो कोन्हे को, पर संस मोकिलियल माण्हू बि कम जा कोन्हनि के। हेलो हेलो मिस्टर बिजार खान, तव्हांखे नांग सुंघी वियो आहे छा? हाणे ॿुधायो छा था चओ? तुंहिंजे चवण मुताबिक़ जेके माण्हू तव्हां ॿधा आहिनि, जेके मुंहिंजे ख़िलाफ़ गवाही ॾियण जे लाइ तयारु आहिनि, इहो सॼो तव्हांजो रचायल ड्रामो आहे जंहिंजो हक़ीक़त सां को बि तालुक़ु कोन्हे को। बिजार खान, तव्हांजी घबराहट मां साफ़ ज़ाहिर आहे त इहा नीच हरकत तव्हां ई कई आहे। बहरहाल हाणे तव्हां मुंहिंजे जवाब जो इंतज़ारु कजो। मूं शमशू सां बुरो सलूक करे वॾी ग़लती कई आहे। हाणे त हू मुंहिंजी फ़ोन खणण जे लाइ बि तयारु न आहे। ॾियो हलवा रुखसार बेगम, अॼु भला चुप चुप आहियो। ॿारी का वासवा कान लधी अथव छा? का नई ॻाल्हि साम्हूं आई आहे छा? ॿ ॻाल्हियूं आहिनि मूं वटि। हिकिड़ी तमामु घणी टेंशन वारी अथव, ॿी थोरी घणी ख़ुशी वारी अथव। तव्हां ॿुधायो पहिरीं कहिड़ी ॻाल्हि बयानु कयां? पहिरियां तूं पंहिंजी दिलि जो सूर बयानु कर। मुंहिंजे दिलि जो सभ खां वॾो सूर इहो आहे त शामिर ख़ान चांदोकी सां निकाह करण वारो आहे। निकाह? शामिर त घणे अरसे खां वठी चांडोकी जे पुठियां आहे, पर हूअ मञे नथी। चांडोकी खे एसपी ज़रअली जी मौत जी ख़बर पहुची वई आहे। उन खां पोइ आसरो पले ऐं शामिर सां शादी करण जे लाइ तयारु थी वई आहे। हाणे मुंहिंजे हवाले सां जेका फ़िक्रमंद वारी ॻाल्हि आहे न, हाणे तूं उहा ॻाल्हि बयानु कर। तव्हांजो शम्स आयो हुई, अॼु शामिर सां मिलियो। ॿिन्ही जी हिक ॿिए सां ॾाढी जुमिलेबाज़ी थी ऐं अफ़सोस शम्स वीचारो विकामजी चुको अथई। ऐं हिकु ॿिनि ॾींहंनि में तव्हांखे इहा ख़बर पहुची वेंदी। इहा तोखे कीअं ख़बर पई त शामिर ऐं शमशू जे विच में कुझु ॻाल्हियूं थियूं आहिनि? मूं रहीम ऐं शामिर जूं हमेशह जीअं लिकी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हाणे मां तोखे थो चवां रुखसार बेगम त अॻु खां वधीक पंहिंजो ख़्यालु रखिणो पवंदो। छा इन्हनि जे विच में मुंहिंजे क़त्ल जे हवाले सां के ॻाल्हियूं हलनि थियूं छा? न अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। नई वरी मूं इन्हनि जी का ॻाल्हि ॿुधी आहे। बाक़ी हा, शामिर तोखे पंहिंजे रस्ते तां ज़रूरु हटाए छॾींदो। इहा ॻाल्हि तोखे वाज़ह थियल हुजे। शामिर दगाबाज़ निकिरंदो? मूंखे त इहो अंदाज़ो ई कोन हुओ। मूं हुनजी चवण ते खान बहादुर खे ज़हर ॾिनो ऐं मां हुनखे कमु आयसि। हाणे उहो ई मुंहिंजी जान जो दुश्मन थी बीठो आहे। दुनिया त दुनिया आहे रुखसार बेगम। हीअ दुनिया सिर्फ़ु ॿियनि खे इस्तेमालु करण जे लाइ सोचींदी आहे।
सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।